जे अॻियां कमज़ोर थी किरंदा इन सब जन जिन्नात बेशक ज़ोर अरब जी ज़ात जिन जिन ज़ोर लगायो तिन जा जोश था जज़्बात बेशक ज़ोर अरब जी ज़ात आदम के ताज़ीम जो सजदो कोन कयो इब्लीस हटते चढ़ी इनकार करे पे होड़ हलाई खबीस पे होड़ हलाई खबीस रब आदो पर कहे मगरूर जी कहड़ी आओ आत बेशक ज़ोर अरब जी ज़ात रब जी अॻियां कमज़ोर थी किरंदा इन सब जन जिन्नात बेशक ज़ोर अरब जी ज़ात जिन जिन ज़ोर लगायो तिन जा जोश था जज़्बात बेशक ज़ोर अरब जी ज़ात मुंह चयो आबो दिन मरुही बेड़ो आहे बचाओ फरमाए जब बेड़े में चढ़ंदो बचल वो कुरान में लिखो कुरान में बारे से बारे में तो पुट न चढ़े जंहिं अबे जो पुट न चढ़े वो साम्हूं अखियुनि ॾे उॾे उहा कैफ़ियत छा थींदी चई मुंह चयो आबो दिन मरुही बेड़ो आहे बचाओ जेके चढ़िया महफूज़ से रहंदा ॾिसंदा रहंदा लकाओ से ॾिसंदा रहंदा लकाओ ज़ालिम क़ौम ॿुॾे पई सारी तिन लही थी ज़ुल्मात बेशक ज़ोर अरब जी ज़ात सॼो जान हुई बेड़े ते जेके चढ़िया अलाह जी मर्ज़ी आहे पुट खे चई त हेॾी अचे चई त जबल ते चढ़ी एॾो पाणी थींदो इन किताबनि में रिवायत में ईंदो आहे हिकिड़ी पोड़ी हुई हज़रत मूसा हज़रत नूह अलैहिस्सलाम से ईंदी बकरी चारींदी खीरड़ो खणी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चढ़ंदी हज़रत नूह अलैहिस्सलाम ॾिसो त हीअं हिकिड़े दफ़े तूफ़ान ईंदो बेड़ो चार चकनी ख़ल्क़ ॿुॾंदी जेके नाफ़रमान कलम था पढ़नि उहा माई हज़रत नूह अलैहिस्सलाम जे कलम पढ़ियो हज़रत नूह अलैहिस्सलाम से ॾिसे अहा जॾहिं उहो ॾींहुं अचे त मूंखे यादि कजो मथां मां पोड़ीअ खे न यादि कयो अलाह जी कुदरत आहे नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि विसरी वई तूफ़ान अची वियो तूफ़ान खां पोइ केतिरा ॾींहं वरी उन खां पोइ वापसि ज़मीन ते जेॾी महिल आया कुझु ॾींहंनि खां पोइ पोड़ी उहा वरी थी उथी उहा ॿ टे ॾींहं मां न थी सघियमि थोरी मौसम सही कोन हुई हिम हुई थोरी बारिश हुई हवा न थी सघियमि बाबा जॾहिं वरी को ॾींहुं अचे त यादि करियां नाम निकिरी वियो अलाह अकबर चयोमांसि तूं छा थी चएं छा थियो चयो मूंसां थोरी तकलीफ़ थी पई तंहिंजे करे मौसम सही सही तकलीफ़ थी आहे नूह अलैहिस्सलाम रब जे नाले सजदो थो करे त मुंहिंजा रब तुंहिंजी हिकमत आहे अलाह ते फरमायो त नूह हिन खे बचायो क्या मां तो कीअं ॾिठो चए बसि ॾिठो मां पंहिंजी झोपड़ीअ में मौसम सही कोन्हे ॿार कोन निकितमि तॾहिं बाक़ी न थी सघियुमि क्या मां उहो वक़्तु गुज़री वियो जंहिंखे पाण बचाए बची सघे थो बाक़ी न त चई मुंह चयो आबो दिन मरुही बेड़ो आहे बचाओ जेके चढ़िया महफूज़ से रहंदा ॾिसंदा रहंदा लकाओ से ॾिसंदा रहंदा लकाओ ज़ालिम क़ौम ॿुॾे पई सारी तिन लही थी ज़ुल्मात बेशक ज़ोर अरब जी ज़ात ख़ुश जो ख़लीलुल्लाह खे उछले बाहि अंदर निमरूद वॾी बात आहे उलमा कोई ॻाल्हि ॿुधंदो तंहिंजे करे माण्हू घणी देरि नथो कयां वेझो ॿाहिरि जे वञण पियो पिया त इब्राहिम खे कुझु न थी वियो शैतान अची माण्हू जी सूरत में चई थो सवलो कमु आहे कीअं जहिड़ी वॾी डोली ठाहियो पिंगो ठाहियो खांबाणी ठाहियो उन में हिनखे विहार में वॾी डोलो ॾेई जेको माण्हू वेझो बि हुनखे ॿाहिरि वञे थी सघे हुननि खे इहा तरकीब वणी हुननि ईअं कयो वरी हिकिड़ी ठाहे डोला ॾेई खणी वियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे चबायो
इब्राहिम बाय में तो बाय अल्लाह पकड़ कर खबरदार बाय मुझे मेहमान को नस्मला बाय काई साड़न दे रहा है पर दे रहा हुक्म करे तरह साड़ जा करे करे कितने मस्जिद में बाय लगी कुरान शरीफ सही करे करे ये थियो कखाने घर के बाय लगी सड़ियो पर कुरान शरीफ महफूज जाते हुक्म कंदो हुआ से महफूज न तो बाय में साड़ी बुजुर्ग हो जे तेरे विसर दो पीर हो जे तेरे विसर दो नबी हो जे तेरे विसर दो जे बाय में बीतो अल्लाह सबरी के बाय में बताया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के बाय में बताया अल्लाह हक करे या ना ये कुरान या ना उनी बरदम सलाम अला इब्राहिम बाय खार तगड़ी थी पर सलामती वाला अल्लाह इब्राहिम ने मुफस्सिर ने कहा कि इब्राहिम अलैहिस्सलाम ने अल्लाह से मालूम फड़या पूरी कायनात में बाय तगड़ी इस्लाम से बाय हो या पर साड़े के बिना तने अल्लाह ताला नाम इब्राहिम ने इब्राहिम अलैहिस्सलाम जो ते खुश जो खलीलुल्लाह के उछले बाहे अंदर निमरूद 40 सा बाहे करी पर ताऊ न हो मौजूद 40 सा बाहे करी पर ताऊ न हो मौजूद पर ताऊ न हो मौजूद पर बजे हकल सा बाहे बड़ी जन बेश सदाबाद बेशक जोर यार बदीला जिन जिन जोर लगायो तिन जा जो शर्षा जज्बा लगाए साण वठी साथी नहीं हाथी जल्द मिटाए लाए जल्द मिटाए लाए तिनके अबाबील चुटियो बस चंद लगा लम्हात बेशक जोर यार बदीला इन्नल बातिल कान ज़हूका आयो मोहम्मद मीर शिरक जे छाती मंझे हयाई वहदत वारो तीर वहदत वारो तीर काबो जीरो साफ कटिया ना तो बोलो मनात बेशक जोर हर बदीला मौत बराबर आए ईंदो मौत बराबर अचणो आहे ईंदो सुरी सुहराब मलकुल मौत हयात निजा पियो बंद करे थो किताब बंद करे थो किताब पाक खुदा के पार तयाशल सौली करे सकरात बेशक जोर यार बदी